एतमाद जो वोट न वठण ते परवेज़ लाई आईनी तौर पंजाब जो वॾो वज़ीर न रहियो आहे। हाणे रुॻो गवर्नर खे डी नोटिफाई करण जो नोटिफिकेशन जारी करणो आहे। पंजाब जो नओं वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ हूंदो। पंजाब में 2 महीने जे लाइ गवर्नर राज बि लागू थी सघे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह लाहौर में मीडिया सां ॻाल्हि पोइ संदसि चवणु आहे त गवर्नर जी कार्रवाई आइन मूजिबि आहे। आर्टिकल 6 जो त सवाल ई पैदा नथो थिए। सदर वज़ीर आज़म जी एडवाइस खां पोइ को बि कमु नथो करे सघे। पीटीआई जे एहतजाज वारे ऐलान खां पोइ लाहौर में गवर्नर हाउस जी सिक्योरिटी सख़्त कई वई। गवर्नर हाउस जे ॿाहिरां रेंजर्स मुक़रर, एफसी जा दस्ता बि पहुची विया। सिंध सरकार गैर कानूनी तौर तरसल पढ़ने की निकाली जो फैसलो करे वरितो। वॾे वज़ीर मादरी शाह कराची में स्ट्रीट क्रिमिनल्स खिलाफ ऑपरेशन करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में दाख़िल थियण ऐं ॿाहिरि वञण वारनि रस्तनि जी निगरानी वधाइण जूं हिदायतूं। संदसि चवणु आहे त दहशतगर्द तंज़ीमनि हिकु भेरो ॿीहर अमन ख़राब करणु चाहिनि था। सिंध में दहशतगर्दनि खे ॿीहर कर खणण न ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर मादली शाह सां बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ फैसलतनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मखदूम मुर्तज़ा महमूद ऐं ॿिए कराची में मुलाक़ात। तवनाई जो तहफ़ुज़ मौजूदा मौशी हालतुनि जी बहितरी लाइ तमामु ज़रूरी आहे। ऑफिस टाइम सुबुह 8 खां शाम 6 वॻे ताईं हुजणु घुरिजे। ख़्वाजा आसिफ जी ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त शादी हाल ऐं मार्केट बंदि करण वारे फ़ैसिले ते वापारी तंज़ीम सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुन काल सिंध जे बुॾ मुतासिल इलाइक़नि जो दौरो कयो। लखे ॿार फीसनि ऐं औरतूं थधि में मौसमियाती तब्दीली जे न कयल लुह जी सज़ा भोॻे रहिया आहिनि। सभिनी खे मुसीबत में आयल मुतासिर जो हिन ॾुखी घड़ीअ में सहारो बणजण जी ज़रूरत आहे। पाबंदी मिलियल टीटीपी पाकिस्तान जे लाइ रेड लाइन आहे। जेकॾहिं साबित थियो त अफ़गान तालिबान टीटीपी खे न पिया रोकनि त उन खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। अफ़गान तालिबान खे ऑपरेशन में मदद जी ज़रूरत पई त फराहम कई वेंदी। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस। तारीख़ में पहिरियों भेरो सिंध में जजनि जी कोर्ट खे पूरो कयो आहे। एडिशनल जजनि जी प्रमोशन सां हर ज़िले ऐं तालुक़े में जिते जिते ज़रूरत हूंदी उते मुक़ररी कई वेंदी। केसनि जी पेंडिंग जो वॾो सबबु ओरिजिनल जुरिडिक्शन आहे। जेको केस लाड़काणे ऐं टिंडे बाग़ में ॿुधणु घुरिजे उहो केस हाई कोर्ट जे जजनि खे हलाइणो पवे थो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख जो लाड़काणे में डिस्ट्रिक्ट बार रूम ऐं लाइब्रेरी जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त जुडिशियल मैजिस्ट्रेट जे इंटरव्यूज़ जे दौरान सभ खां वधीक मुर्शिदाबाद कोर्ट ज़िले जे उम्मीदवारनि क्वालिफाई कयो। थर जे उम्मीदवारनि जी बि सुठी कारकर्दगी रही। सुप्रीम कोर्ट घोटकी में कब्रिस्तान समेत 8 एकड़ ज़मीन ते कब्ज़े ऐं नौजवान खे अगवा करण वारे केस में मर सरदार MPA अली गोहरमर ऐं अली नवाज़ मर ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में केस जी ॿुधणी दौरान FIR दाख़िल न करण ते घोटकी पुलिस मथां कावड़ जो इज़हार कयो वियो। आज़म सवाती के घटि में घटि 7 साल ऐं वधि में वधि उमिरि कैद जी सज़ा अची सघे थी। इस्लामाबाद जी अदालत तकरारी ट्वीट केस में PTI सेनेटर जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज करण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त आज़म सवाती रियासती इदारनि जे ख़िलाफ़ मुहिम हलाई। हुन अवाम खे इदारनि जे ख़िलाफ़ भड़कायो। आज़म सवाती हिक ई ॾोह खे वरचायो आहे, तंहिं करे संदसि दरख़्वास्त रद्द कई वञे थी।
भारत पाकिस्तान समेत समूरे खिते में दहशतगर्दी की पुठभराई करे रहियो आहे। पाक भारत समूरा तकरार ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थियण घुरिजनि। भारत ॻाल्हियुनि जे लाइ सुठो माहौल पैदा करे। बड़ी खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोची मीडिया की ब्रीफिंग। संदसि हिमायत अफगानिस्तान में औरतुनि जी तालीम ते पाबंदी क़बूलण जोगी नाहे। कंदकोट में हथियारबंदन फायरिंग करे होटल मालिक के क़त्ल करे छॾियो। मक़तूल मौलादात मलिक जे वासन जो लाश रोड ते रखी धरणो। वाक़े के ख़िलाफ़ एहतजाज खां पोइ पुलिस कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। कोरंगी जे इलाइक़े में हिरान टाउन में फोरन सां मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार फौत। पुलिस एहलकार साजिद ज़ख़्मनि जी सट नसंदे अस्पताल में दॿी छॾियो। गुज़िरियल ॾियारे मां ज़मान टाउन वारे इलाइक़े में फोरन सां महाडो अटकाईंदे हेड कांस्टेबल मंसूर अली शहीद थी वियो हो। शहीद एहलकार साजिद अल ज़मान ऐं मंसूर अली जे जनाज़े में मास पढ़ी वई। पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जी शिरकत। सांगड़ पुलिस कार्रवाई करे 16 मणनि खां वधीक जरसत करे वरितो। एसएसपी बशीर ब्रोही जो चवणु आहे त सीआईए पुलिस बलोचिस्तान खां मीर प्रकाश एलपीजी टैंकर ते छापो हणी 16 मण 32 किलो जरसत करे वरितो आहे। ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिन्ही जवाबदारनि जी सुञाणप मोहम्मद करीम ऐं अब्दुल ख़ालिक पठान जे नाले सां थी आहे। हथ कयल चर्स जी क़ीमत करोड़े रुपया आहे। फुलजी स्टेशन वेझो सुडावरी हेंच नीगर बोर्ड जे पानी में बुॾी अचण जो शिकार। फराज़ पंवर मच्छी मारण जे दौरान पानी में बुॾी पियो। नीगर खे बेहोशी वारी हालत में कॾहिं अस्पताल नियो पियो, जिते डॉक्टर्स तरफ़ां संदसि मौत जी तस्दीक़ कई वई। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते डरकी में डिग्री कॉलेज जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ रेवेन्यू अमले जो पुलिस सां गॾिजी ऑपरेशन। हैवी मशीनरी ज़रिए अॾावतूं राहेपट। रेवेन्यू खाते जे ऑफिसरनि ऐं पुलिस जो चवणु आहे त कॉलेज जी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। मज़ाहिमत कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन थींदो। कोटड़ी वासी चौधावरी हेंचो नीगर पुलिस नमूने गुम थी पियो। थाणे ते रिपोर्ट दाख़िल 6 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस अली रज़ा जो को ॾस पतो न मिली सघियो। वालिद अली अकबर पुट जी ॻोल्हा में मदद जी अपील करे छॾी। हिन वक्त रुगो पीएसएल मां रांदीगर अचनि पिया। असांखे डोमेस्टिक क्रिकेट खे सही करणो पवंदो। 6 सालनि खां आया आहियूं, मूंखे घणो कमु करणो आहे। नई पीसीबी चेयरमैन नजम सेठी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। ऐं न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुची वई। महिमान टीम जे आमद जे मौक़े ते सिंध पुलिस पारां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में 2 मैचनि ते बदल सीरीज़ जी पहिरीं टेस्ट 26 डिसंबर ते कराची में शुरू थींदी। ॿी टेस्ट मैच 3 जनवरी ते मुल्तान में खेॾी वेंदी। केवीज़ पारां पाकिस्तान जे दौरे दौरान 10 खां 14 जनवरी ताईं कराची में 3 वनडे मैचिस खेॾियूं वेंदियूं।